अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम तिल्का आयातुल किताबिल हकीम हुदन व रहमतल लिल मुहसिनीन अल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व यु'तूनज़ ज़काता व हुम बिल आखिरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। हज़रत मौलाना साईं मुफ्ती बशीर अहमद साहब इंदड़ स्टेज ते मौजूद तमामी उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात अॼु असां इन दीनी इदारे मरकज़ मदरसे जे जलसे में शरीक आहियूं। अल्लाह पाक समूरन जी हाज़िरी क़बूल फरमाए। दीनी इदारन दीनी मरकज़न ऐं दीनी हिन जलसन जो मक़सद इहो आहे त असां पंहिंजी रोज़मर्रा वारी ज़िंदगीअ में सुन्नत ऐं शरीयत ऐं पैगंबर जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारियूं। उलमा वॾी मेहनत कई आहे, उलमा वॾी जदोजहद कई आहे। हाणे मां 9 बजे खां 10 बजे बख्शो वाहण में तकरीर करे हिते पहुतो आहियां। 13-14 आलमनि जी दिस्तार थियणी आहे ऐं 13 हाफ़िज़। हाणे अवां अंदाज़ो लगायो हे त हिक मदरसे जी जेकॾहिं अंग अखर गॾु कजनि त इहे लखनि में आहिनि। गुरबत जे बावजूद, मिसकीनीअ जे बावजूद, दुनिया समूरीअ जे दुश्मनीअ जे बावजूद इन कुरान पाक जा मरकज़ इदारा दीनी जलसा ये कीअं हलन पिया। इन में 2 अहम शयूं आहिनि। हिकु त अल्लाह जी ताक़त कुदरत जो हलन था, ॿियो अवां मुख़लिसन नेकन इंसाननि जूं दुआऊं आहिनि। अवां पंहिंजूं दुआऊं, अवां पंहिंजूं हमदर्दियूं, अवां पंहिंजूं नेक नियतूं इन मदरसन सां आलमन सां पंहिंजो जोड़ियूं चो। बाक़ी आलिम मैदान में बीठा आहिनि, सीनूं खोलियूं वेठा आहिनि,
मयारू हिने मेहणा हिने टोकू हिने मस्किरियूं हिने ये सब पंहिंजे सिर ते खयूं बीठा आहिनि पर क़ुरान जे तालीम इल्म जा घर ऐं दर अल्लाह जा घर ऐं दर खोलियूं वेठा आहिनि सब चो मुसलमानन जे बका ऐं नाले जो जेकॾहिं को ज़रियो ज़िंदा है तो वो कुरान इस्लाम अल्लाह करीम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा कम सिर्फ मौलविन जो ना है कम सिर्फ आलिमन ऐं बुजुर्गन जो ना है कम सभिनी कलमे पढ़ंदड़ उम्मत जो आ अल्लाह से फरमायो तवी समूरा मुसलमान तवी सब कलमे वारा इन इस्लाम में इन दीन में पूरे जो पूरा दाखिल थियो चेहरो भी सूरत भी सीरत भी मिठे मोहम्मद जे तरीके मुताबिक कारोबार व्यापार धंधो दुकानदारी पैगंबर जे शरीयत मुताबिक गमी भी शरीयत मुताबिक समूरा चो शादियों भी इतने थोड़ी मूंझ थे इतने थोड़ो असांखे ब्रेक लगी तो वने जड़ी तुर अकीको शादी मंगणू एड़े किस्म की शय आ तो पो ये चिल्ला दींदड़ जलसा बुधंदड़ शबे जुमा ते विंदड़ हजार मणे जी तस्बीह पढ़ी मस्जिद जी कुंड वाला रींदड़ इन सभिनी जो वुज़ू टेपरीअ ते भजी थो आखिरी जवाब इहो ॾींदा साईं मायूं नथियूं मुड़न असांखो ॾाढियूं आहिनि तो पोइ ये तुरा ये शहपर ये तस्बीह छो पढ़ियो थी मिकर वारियूं खर्च सजो तो जो पैसा सजा तो जा ये सन्ना कपड़ा तू पैसा देना उनमो आया है खजड़ा तड़ी आया इको साउंड तड़ी आयो दोल तुरलियूं मुरलियूं तड़ी आयो जड़ी तू पैसा देना कई खाऊं तो पाण के बचाए तसे मुजी नथी हले इंदल्लाह भी इंदन्नास भी रब वट भी मानन वट भी इन डोह जो डोहारी तू ही जो द खर्जो खर्च तुझे मथे में आ अज जे करे के शादी में डांस झुमिर कादी अमड़ नचे पई ऐ झुमिरियूं पई हणे त इहो तुझी गिजी क़यामत में खुलपट भी हिसाब तो सा थी तो तू छूट ॾिनी आहे औरतुनि खे त वञो कपिड़ा बपिड़ा सोन बोन वठी अचो मां हेॾे होटल तो चक्कर ॾेई अचां वाइज़ भी जलसा भी तबलीगा भी वॾा वॾा वज़ीफ़ा भी वरी ॼञ भी अॻी गाॾीअ ते वेठो आहे ॿी 500 जी कंढी पायूं पोयों शैतान भी मोकल ते हलियो वियो आहे एॾी टीम पई पोयों अचे पेट 50 जो ट्रांसफार्मर बुत अन्न जी गुंदी मुश सुकल बबुर जो बंट ई मारियल जे कुकड़ मेल जो मारियल अज इरादो कयो तो शादियों भी सुन्नत मुताबिक कंदा इरादो वो करे जंहिंजी गाल दर को अंदर बाकी न वेसा विञायो न हरू भरू पाण ज़ाहिर थियो दुआ कयो तो अल्लाह असांजे माहौल के ठीक करे माहौल के इन मल बाहि लगी वई आ तीलियूं लगी वई हुन मासूम जवान न्याणिन जा लाश टंगिया पिया आहिनि रोटन ते पिया आहिनि इन बेपर्दगी जे करे इन टच मोबाइल जे करे इन बेहयाई उरियानी जे करे अज हालात ही आहे जो न्याणियूं कोर्टन में बीठियूं आहिनि कुरान आ त तवी असां जो थियो पर न्याणियूं चवण जो इहो कुरान आ तव्हां के कोन सुञाणो असां इन लोफर के जो सुञाणो जरी जवान न्याणियूं वेहंदियूं हॉस्टलन में रहंदियूं एनजीओस में ड्यूटियूं कंदियूं पंहिंजे मुंहं सां वेंदियूं वॾी मोबाइल हलाईंदियूं त पोइ ई हादसा थींदा अल्लाह तव्हां के ऐं असां सभिनी के रब इज्जत जी हयाव जी हिफ़ाज़त करे रब सभिनी ते रहम करे आमीन चओ कुरान पाक जो वाइज़ कुरान पाक जो जलसो मुसलमानो इनके हिदायत नसीहत समझी करे बुधंदा कयो ऐ दिल में तड़प रखंदा कयो त जेका असां में गर्मी सर्दी आ जेका असां में रिज किंजा जेके असां जे अंदर को
कमियूं कोतायूं हिने उहे निकरी वेंदियूं कढी छॾींदासे रब जे रहमत में उम्मीद कयो अल्लाह पाक मदद फरमाइंदो अगे खां त हाणे रस्ता आसान घणो भाई घरन में मायूं मौलवियाणियूं हाफिजाणियूं ऐं साईं जलसा वाइज़ मदरसा अल्हम्दुलिल्लाह घणे हद ताईं मामलो कुछ न कुछ अल्हम्दुलिल्लाह सुधरो भी आहे पर छा कजे साईं सदियूं आखिरी ज़माना पोया आहिनि हालात मथे बीठा आहिनि अणपढ़ियलनि खां वधीक असां भी ॿ विखा अॻिते था वञूं अगरि हिकिड़ो जलसो कारी अमीर अली रिंद तिलावत पियो करे खल्क खुदा जी कुरान बुधी झूठे पे एडो कुर्सी नजी एडो मौजी पो चिठी आई जलसे मो चई साईं असां सब वेठल हेठ कुरान दा बुधऊं स्टेज ते वेठल भला कारी ए मौलवी सब फेसबुक ता हलाए मां जो ॾिठो त वाकई सभिनी जी खुलियल आई मोबाइल बोली एड़ी आ न तव्हां ॿुधायो तो खल्क खुदा जी कुरान बुधे असा जिम्मेदार मानू वेठा हलायूं तो हिनन ते असर छा पवंदो ऐं जे माफ़ कयो भला माफ़ कंदो इंशाअल्लाह मो जड़े के भी न कंदो अशी ॾाढी आ तो वध में वध मोबाइल टच फेसबुक इहो जेतिरो कारी मौलवी मौलूदी था हलाइन न अणपढ़ियल 40 हिस्सो भी न नाराज थींदो तो मां अॻुवाट माफ़ी थो वठां दुआ कयो त अल्लाह सभिनी ते रहम करे वियो आहे हिकिड़े मदरसे में हिकिड़ो कारी ॿई पेर ढिघा कयूं 4 तालिब अॻियां पढ़नि पिया पाण विहाणे खे टेक ॾियूं 10 मिंट मथां बीठो मां पर मूंखे न ॾिठई मोबाइल पियो हलाए कुरान पढ़ो कुरान जी तिलावत कयो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला मथों केड़ो महीनो तो अचे तैयारी कई थो ईद जी कपड़ो मुआगो थी विंदो चौपिलू मुआगो दर्जन वट रचा वारो कोई वठी वठ जरे 20 शाबान गुजरे तो पो शीशी खणी खंगी अध पाव जो खंगारो छलींदो तबीयत 15 खां पो बिगड़िया हूं ठीक अज सब इरादो कयो त नमाज पढ़ंदासे रोजा रखंदासे पर हिन दफ़े हिकिड़ी नई फुक मुझे कन ते पई आ त ख़त्म तराविया मुख्तियार कार सूबेदार डीसी कमिश्नर एमपीए एमएनए चेयरमैन वाइस चेयरमैन पढ़ाईंदा तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी आहे चइबो मूं ते ग़लति पुगी आहे अबा पढ़ाइनि या न पढ़ाइनि हेॾियूं पनिया किले जे स्कूलनि जूं डिग्रियूं आहिनि को 19 ग्रेड को 20 को 22 पिजारो 2D 3D जीप कार जमीन को बात मथे तो घुमे मदरसन मौलविन ते एक कावड़ लहेस थी भी चढ़ेस थी हल न मुसले ते पढ़ाए न नमाज मौलविन जो मुसलवा जनाजो भी पढ़ाए पंहिंजो पी रब के प्यारो थियो थी तू पढ़ाए जनाजो तड़ भी दे ना पेखे मिल्कियत जो वारिस तो तू थी दे वैसे मां हिकिड़े उता कते वडेर को जलसो हो हिकिड़ी गाड़ी बीठी आ गिरेज में पर मिट्टी जा तह चढ़िया झट वेठा से चाय बाय पी मां तो सही भला हिन के नथा कढो कायो को घुमो फिरो चईसे अब्बा इन ते चढ़ंदो हो अब्बो जो वियो हालो त गाड़ी ते चढ़ंदे असां पुटन के रूह ही नथो थे अब्बो याद तो अचे मां जो असां जो वेठा हर जलसे में पिणे लाइ दुआ न घुरऊं त असां ॾोही एडो पंहिंजे वॾनि लाइ बि न घुरियूं हूंदियूं जेके तुंहिंजे लाइ ॾे न गाड़ी असां खे वरी खट ॾींदे रिली ऐं अजरक जंहिं ते कुराड़ो मरी वियो सो बि इन जे करे ॾींदा आहिनि मत असां सुम्हूं मरी वञूं मरे त मौलवी मरे दुआ कयो अल्लाह कुरान सां मोहब्बत दे हे तव्हांजी मोहब्बत आ तॾहिं एतिरी जमायत आई हा सही मोहब्बत आ न
हुजूर करीम जन के अल्लाह पाक रात जे वगड़े में जागाए करे फरमायो औजिद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। सोना नबी पैगंबर करीम जे पैगंबर ते चादर रहमत वारी हुई उन चादर जे लक़ब सा पैगंबर करीम के रब सॾियो तिलावत ज़ियारत कयो कुरान जी। वाह साईं मुफ्ती बशीर अहमद साहब जो कमाल ना है न के बे जो कमाल आ हे मदरसन ए मस्जिदन जे हलायण में अल्लाह जे ज़ात जो रहम न त दुश्मनी एतरी आ जो छा गाल कजे मुखालफत एतरी आ पर के सजण आहिन अवा जड़ा सोहना इंसान जन जो दिलियों ठरन थियूं त अल्लाह से असांजे बच्चन के आलिम करे असांजे बच्चन के हाफिज 20-25 ॾींहं थींदा हिकिड़े मदरसे में हिफ़्ज़ जे छोकरनि जी दिस्ता रही छोकरा एतिरा नंढड़ा हा जो टेबल ते बीहारियऊं तॾहिं रुमाल ॿधऊं अकुल हैरान हो एतिरा नंढड़ा मासूम कुरान याद। रात सखर में मुंडो जलसो भिक में हिकिड़ो नाबीन वेठो हो कुरान जो कारी हाफिज। मां थोड़ो ई मिड़ई हल्के इम्तिहान जे लाइ 2-3 जगहों तो पुछो माज़ ई कुरान बुधाए पियो मौलाना जण तो कुरान ये लिखियो पियो थियो। अमीर छॾींदा तरफ गरीबन के कुरान दींदो। अल्लाह हज़रत साईं जनतिया मुझा मोहसिन मुझा मुरब्बी शफीक कुर्सी छॾण में देरी न कया पर साईं चवंदो त झट हल। अञा वॾे रंडे त फिरियो ई न आहियां हाणे बसि कंदुमि दुआ त कर साहब इंशाअल्लाह खान। हाणे त साईं बि अची वियो आहे हाणे त कुल्लो मज़बूत आहे। अल्लाह से बरकत कंदो अल्लाह बरकत। हाँ बाबा सभिनी जो बंद कयो बेहतर बेहतर साईं जन जे हुक्म जी तामील कयो अल्लाह बरकत कंदो। कुरान तो फरमाए औज़िद अलैहि